अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सूमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। श्रीलंका ऐं पाकिस्तान दहशतगर्दी सबबि मुतासिर थिया आहिनि। नंढे खंड जा समूरा तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघजनि था। कश्मीर मसइलो रुगो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी सघे थो। भारत सां पाकिस्तान जो वाहिद इख़्तिलाफ़ कश्मीर मसइले ते आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कोलंबो में सीड़पकारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। नैब मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ के 2 मार्च ते तलब करे वरितो। नैब लाहौर मरियम नवाज़ के जाती अमराज जी ज़मीन जी ख़रीदारी वारे केस में तलब कयो। सेनेट चूंडनि जी टेक्नोक्रेट जी सीट ते पीटीआई जे उम्मीदवार सैफुल्ला आबड़ो इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिले खे कलमदल करार ॾींदे सेनेट चूंडनि लाइ अहल करार ॾियण जी इस्तदा। सैफुल्ला आबड़ो दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त हू टेक्नोक्रेट जी तशरीह ते पूरो लहे थो। इलेक्शन ट्रिब्यूनल हक़ीक़तुनि खे नज़रअंदाज़ करे फ़ैसिलो खे ॾिनो। गुम थियल शहरनि जा वारिस धिका खाई रहिया आहिनि, पर कंहिंखे बि परवाह न आहे। बस घणो थियो, हाणे कंहिं सां ज़ुल्म थियण न ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि बाबति केस में 3 मार्च ते आईजी सिंध मुश्ताक महर खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत मांग आहिनि त अहिड़नि JITs ऐं सूबाई टास्क फोर्सिस जो कहिड़ो फ़ाइदो जेके पंहिंजनि हिदायतुनि ते अमल न कराए सघनि। सिंध जे सियाहत खाते में गैरकानूनी ठेकनि वारे केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। अदालत पारां नैब प्रोसिक्यूटर जे जवाब ते कावड़ जो इज़हार। अदालत जवाबदार अब्दुल मजीद सुमरो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस गिरफ़्तार करण जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 50 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 12,708 थी वियो। MCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1196 नवां केस आहे। मुतासिरनि जो अंग वधी 5,74,580 थी वियो। फ़ाल केसनि जो अंग वधी 23,665 थी वियो। 5,38,207 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नंढी चूंड में धांधली जी कोशिश कई वई। धांधली जे सरदारनि रस्ता में धाड़ो हयो। अटे चोरनि 20 प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे अगवा कयो। अवाम जे हक़ ते धाड़ो हणणु उन्हनि जी रांदि बणिजी चुकी आहे। परवेज़ रशीद जी जाइ ॿियो केरु नथो वठी सघे। पार्टी फ़ैसिलो कंदी त केरु सेनेट में वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सूबनि जी सियासत में मुदाख़लत नाहे कई वई। डस्का चूंड नतीजनि जो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन खे करणो आहे। सभिनी खे इंतज़ार करणो पवंदो। नंढी चूंड में जमहूरियत जी साख ख़राब थी। मुल्क में शिकस्त खाईंदड़ हार तस्लीम नथा कनि। सुधारनि ॾांहुं वधणो आहे। नवंदेरो वेझो ॻोठ दातर ॾिनो आगाड़ी मां हथियार मदन हथां अगवा थियल नौजवान अब्दुल गफ़ूर आगाणी जो लाश हथायो। सनलग इंडस हाईवे ते नौजवान जो लाश हथायो। लाश जी सुञाणप न थी सघी। आई सिंध में वाहन ऐं शाखुनि जे कपरनि तां कब्ज़ा हटाइण लाइ आबपाशी खाते जो ऑपरेशन जारी। रोड़ी में दरिया जे कपरनि तां हदखलियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान अमले ऐं रहवासियुनि में चिकतान।